शहर रमज़ान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरआन हुदल लिन्नासि व बय्यिनातिम मिनल हुदा वल फ़ुरक़ान वमन शहिद मिनकुमुश शहर फ़लयसुमहु या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियामु कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तकून उहिल्ल लकुम लैलतस्सियामिर रफ़थु इला निसाइकुम हुन्ना लिबासुल लकुम व अंतुम लिबासुल लहुन क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन सालिसिन इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतिल क़द्र वमा अदराका मा लैलतुल क़द्र। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या रसूलल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या नूरल्लाह। माह सयाम जो ही पहिरियों जुमो आहे। अल्लाह सुब्हानहु व तआला व तक़द्दस हमारे असांजे मथां करम फरमायो, ज़िंदगी बख़्शई तो वरी बरकतुन वारो रहमतुन वारो महीनो मुबारक पातोसीं। हुज़ूर सैयदुल मुरसलीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन नबूअत जे ऐलान खां अॻ में ग़ारे हिरा में वञी अल्लाह जी इबादत कंदा। पाणी सतूं ऐं ख़ारकूं गॾु खणी वेंदा हुआ। हफ़्तनि जा हफ़्ता, ॾींहंनि जा ॾींहं, कॾहिं महीनो बि गुज़री वेंदो हो, साईं जन उते ग़ार में रहंदा, राति ॾींहं उते। हिक लफ़्ज़ में उन्हीअ खे गोशा नशीनी भी चवंदा आहिनि। तरीक़त जा साहब, तरीक़त जा सालिक, इन्हीअ खे वरी मुराक़बा चवंदा आहिनि। पंहिंजे यार जे दीदार जे लाइ हमेशह कंध झुकाए उन जे दीदार में गुम रहंदा, इन खे मुराक़बो चइबो आहे। ॾींहं जो रोज़ो बि इबादत बि ऐं राति जो बि इबादत, यानी साईं जन साइमुद दहर हुया ऐं क़ाइमुल लैल हुया। सॼी सॼी राति बीही करे इबादत कंदा नफ़िलनि में। साईं जन जा पेर मुबारक सुजी बि वेंदा, वरम पइजी वेंदो क़दमनि ते, बीठा हूंदा। हुननि खे अल्लाह ताला अहिड़ी त वरी ताक़त जिस्मानी ऐं रूहानी, छो त नबी हुया, हर ताक़तूं ते मौजूद हुयूं। असाब सगोरा साईं जन जी इक़्तिदा में जेकॾहिं इबादतूं ऐं निमाज़तूं पढ़ंदा हुआ त थकिजी पवंदा हुआ। हिक दफ़े जी ईअं रवायत आहे त साईं जन राति जो बरकातूं नफ़िल निमाज़ जी नियत कई, फातिहा पाण खां बाद में सूरत बक़रा शुरू कयूं, 28 सिपारा पूरी थी वई।
वरी आल इमरान शुरू कयूं, पूरी थी वई। सूरत निसा शुरू थी, पूरी थी वई। माइदा शुरू थी, पूरी थी वई। सूरतुल आराफ शुरू थी, पूरी थी वई। एस ताईं कि जो हलंदे हलंदे 12 सिपारा पढ़ी विया हिक ई रकात में। हलो पोयों जेके असां बि बीठा उहे थकिजी पिया, आस्ते आस्ते थींदा, के वेहंदा विया, के वेंदा विया, के वेहंदा विया, के वेंदा विया। साईं जन जॾहिं निमाज़ खां फारग़ थिया त हिकिड़ो ई जुमिलो इरशाद फरमायूं त अय्युकुम मिसली, तहां मां केरु मां जहिड़ो आहे? कोई न आहे। मुंहिंजी बराबरी करण वारो हिन धरतीअ ते रब रहमान को पैदा ई न कयो। एॾी इबादत हुनखे एॾो त प्यार आयो, आख़िर चई मोकिलियसि। जिब्रील ये लफ्ज़ खणी आयो, या अय्युहल मुज़म्मिल, ओ चादर ऐं कंबल वेढ़ण वारा, कुमिल लैल इल्ला कलीला, ॾींहुं राति जो पर थोड़ो हिस्सो, सॼी सॼी राति पीउ तो मुंहिंजी इबादत करे, पेर बि वरम में अची था वञनि। राति जो थोड़ो हिस्सो इबादत कयो ऐं कुझु हिस्सो आराम भी कर, सुम्ह भी सही। तोखे त इश्तियाक़ आहे मुंहिंजे दीदार जो, पर मूंखे तुंहिंजो ख़्यालु आहे त तुंहिंजी सिहत बरक़रार रहे। इल्ला कलीलन निस्फहु अव इनकुस मिन्हु कलीला औ ज़िद अलैहि वरत्तिलिल क़ुरआन तरतीला। ऐं मुंहिंजा पिरीं जॾहिं क़ुरान मजीद जी तिलावत कंदो आहियां त मूंखे ॾाढो वणंदो आहे। वाकई क़ुरान मजीद रब रहमान हुज़ूर जे क़ल्ब मुबारक ते नाज़िल फरमायो, वरी पढ़ण वारो मुहम्मद करीम हुजे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, त उन जे मिठास जो वरी छा चइजे। सारी दुनिया जा माण्हू सख्त दिलनि वारा, पकिन दिलनि वारा, सुम्म क़सत क़ुलूबुकुम मिन बअदि ज़ालिक वहिय कल हिजारति औ अशद्दु क़स्वा। पत्थर दिलनि वारा माण्हू, उन्हीअ खां बि सख़्त दिलनि वारा माण्हू, मके वारा जॾहिं साईं जन जो क़ुरान मजीद ॿुधंदा त उन्हनि जो दिलियूं मेण खां वधीक नरम थी वेंदियूं। इहे सफ़ा बसी किरी पवंदा। एक जाइ ते त ईअं बि फरमाया, इन्नहु लक़ौलु रसूलिन करीमिन ज़ी क़ुव्वतिन इंद ज़िल अर्शि मकीन। एॾो मिठो कलाम आहे जो पत्थर दिल वारा माण्हू जॾहिं उन गिटीअ मां टपंदा, हरम पाक वारीअ मां, साईं जन जा लफ़्ज़ मुबारक जॾहिं उन्हनि जे कननि ते पवंदा हा त उन हिक ई पेर ते बीही रहंदा हा। एॾो साईं जन जे आवाज़ में मिठास हूंदो। हिकिड़े ॾियारे खां साहिबीअ सॻोरे बयान कयो त मां हरम पाक जी दरवाज़े खां जुमो जो गुज़र जो थियो। हिकिड़े कदावर माण्हूअ खे कारी चादर वेड़े दर जी भर में हीअं मां लिकल ॾिठोमांसि। इस्लाम जी शुरूआत वारा ॾिहाड़ा हा, दुश्मन बि ॾाढा मुस्लमाननि जा घणा हुया। मुंहिंजी दिलि हिकदम ख़्याल कयो मतां साईं जन जो दुश्मन हुजे, मतां खंजर सां तीर सां वार न करे विझे। होॾां त पंहिंजे रब रहमान पंहिंजे पिरीअ सां वाइदो करे छॾियो, वल्लाहु यअसिमुक मिनन्नास, तुंहिंजी हिफ़ाज़त जो ज़िम्मो ऐं तुंहिंजे मथां नाज़िल कयल क़ुरान मजीद जो ज़िम्मो मां अल्लाह रब्बुल आलमीन ते आ।
तोखे भी तकलीफ़ को नथो पहुंचाए सके ऐं जेको मां क़ुरान तुझे मथां नाज़िल कयो आहे उन्हीअ जे हरफ ज़ेर ज़बर में भी को फेर फार नथो करे सके। बिनी जो ज़िम्मो मां अल्लाह ते आहे। बिनी जान ते क़ुरान मजीद में लिखी मोकिलियईं वल्लाहु यअसिमुका मिनन्नास। क़ुरान मजीद जे लाइ फरमाई इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। तुझी हिफाजत जो ज़िम्मो ऐं तुझे मथां नाज़िल कयल क़ुरान मजीद जो ज़िम्मो मां अल्लाह जे मथां है। असां बि जी पंहिंजी मोहबत ई हुनखे त पक ई त कंहिंखे ताक़त ई न आहे जेको साईं जन ॾे या आङुर जो इशारो कंदो उहा हुनजी बाहि सलजु थी वेंदी। एॾो ग़ैरतमंद आहे भर में बि पोयां पुछा पुछा न कयईंसि केरु आहे आंखड़ी पोयों वरते मुंडीअ खां वठी हुन काबू करे छॾियईं। अहिड़ो उन खे रुक करे छॾियईं जो उन जे वात मां अखर ई न पिया निकिरनि सुक थी वियो बसि। साईं जन जा ग़ुलाम दुनिया जे अंदरि बदर जा ऊला बहादुर हुया, इस्तकामत जा जबल हुया, पंहिंजी जान जी परवाह न करण वारा साईं जन जा ग़ुलाम हुया, बुनियान मरसूस हुया। जंहिं जाइ ते बीहंदा हा जबल लुगड़ी सघे थो पर हू न लुॾंदा हा, एॾा मज़बूत हुया। काबू बस बुनियान मरसूस खां बि मज़बूत हुया। हीअं जो वठी सुख जो कंहिं शोरो काबू थी वियो बसि। घणी घणी माल खां बाद में हुनजे वात मां अखर निकिरियो त महिरबानी कर मूंखे छॾ। आवाज़ सुञाणे करे चयईं ज़बूजिनो आहे। अरे हेॾे काॾे आयो आहे तूं? जाहिलनि जा अबा तुंहिंजो कहिड़ो कमु मस्जिद हराम में? हिन वक़्तु काइनात जा सरदार ऐं पगदार हर में काबा जे अंदरि काबतुल्लाह जे साम्हूं हतीम में भी अल्लाह जी इबादत अदा कर। तूं हेॾे दुश्मन काॾे आयो आहे? कॾहिं खंजर खीसे मां तोखे पूरो थो कयां बसि। गुड़ पाई बथो लगाया है। अबू जेल जेको काफर हुओ भी मौत खां डिजंदो आहे। मुसलमान मौत खां डिजण वारा न आहिनि, मौत सां मोहब्बत करण वारा। काफर मौत खां डिजण वारो डिजी करे चयईं मार न। अरे मारिया न त पोइ हेॾे छो आयो आहे? असल ॻाल्हि हिन ॻाल्हि हेतिरी आहे त मूंखे मोहम्मद बिन अब्दुल्लाह हिन रसूलनि जे सरदार पगदार काइनात जे रहबर रहनुमा हादी ऐं पेशवा जी ज़बान मुबारक मां क़ुरान मजीद जी तिलावत एॾी त मिठी लॻंदी आहे। मां रोज़ानो राति जो कारी चादर वेड़े करे हरम पाक जे दरवाज़े ते बि साईं जन खां क़ुरान ॿुधण जे लाइ ईंदो आहियां। साईं अब्दुल खालिक साहब मिठड़ो त आहे न क़ुरान मजीद। क़ुरान मजीद में जेको पंहिंजो मिठास वरी साईं जन जी ज़बान मुबारक मां जन जन जे कननि मुबारक कंदे क़ुरान मजीद जी तिलावत पहुचंदी। अल्लाह जो क़ुरान पाण गवाही ॾींदे फरमाए थो कुल ओहिय इलैय अन्नहु इस्तमअ नफरुम मिनल जिन्न फ़क़ालू इन्ना समिअना क़ुरआनन अजबा। साईं जन नमाज में क़ुरान मजीद पढ़न पिया, ये जिन्ननि जी वॾी कतार पई वञे बसि उॾाम। क़ुरान मजीद फरमाए तो ये उॾाम कंदा पे वया जीअं जो उन्हनि जे कननि ते साईं जन जा अखर मुबारक जो पता त सभु लही आया। ये चौधारी वेही रहिया। अल्लाह जो सच्चो रसूल क़ुरान मजीद जी तिलावत पिया करन। नमाज हले पई, हिकिड़ी सूरत वरी ॿी सूरत वरी टीं सूरत वरी चौथी सूरत, सभु वेठा आहिनि।
तारीख़ जा किताब है, सीरत जा सीरत निगार लिखंदा किताबन में तो वे जिन ज़ारो कतार साईं जन का कुरान ॿुधंदे ॿुधंदे रोई वेठा। साईं जन वांदा थिया अॻियां वेठा। घोर वञा साईं अवां जे नाले तां असां हीअ हेॾी सारी जमायत कई असां महाज जे लाइ वञूं पिया। अवां जो मिठड़ो सुरीलो आवाज़ कुरान मजीद जो ॿुधो त से हाज़िर थियूं। महिरबानी फरमायो पंहिंजो हथड़ो मुबारक वधायो त असीं तव्हांजे हथ मुबारक ते हथ रखी करे इस्लाम क़बूल करे तव्हांजी ग़ुलामी अख्तियार कयूं। आख़िरी ॻाल्हि इहा था कयूं। उहे काफ़र इन ॻाल्हि खां डिॼंदा हुआ। मता कंहिंजे कन ते क़ुरान मजीद जो आवाज़ पहुचंदो है असांजे अबनि ॾाॾनि जे दीन खां फिरी वेंदा। हर चौक ते, हर खिटीअ में, हर गली ऐं मुहल्ले में घर घर वञी करे माण्हुनि खे तलक़ीन कंदो। अबू जेल वञी सम्झाईंदो हो। बार बार उन्हनि खे ये लफ़्ज़ चवंदो हो। कुरान मजीद में अल्लाह अवां असांजे रब रहमान लिखी करे रवानो फरमायो। हीअं चवंदो अबू जेल माण्हुनि खे त वक़ाल लज़ीन कफ़रू ला तस्मऊ लिहाज़ल क़ुरआन वल्ग़ौ फ़ीहि लअल्लकुम तग़लिबून। कोशिश कयो जॾहिं बि मस्जिद हराम खां तव्हांजो गुज़र थिए कपा जा पोपा खणी अचो, कननि में विझी करे पोइ गुज़री वेंदा। ला तस्मऊ लिहाज़ल क़ुरआन। हे जेको रसूलनि जे सरदार पगदार जे मथां अल्लाह क़ुरान नाज़िल फरमायो आहे इहो कॾहिं बि न ॿुधंदा कयोसि। ॿुधंदव तव्हां फिरी वेंदो बसि। छो? इन जे करे जो हिन में जादू आहे। वो माण्हुनि खे मुतमिन करण जे लाइ चवंदो त हिन में इहो जादू आहे, इहो जादूगर आहे वॾो। अहिड़ो जो हुन जे लफ़्ज़नि में तासीर आहे त जेको ॿुधंदो उहो बसि वियो। हिक सूरत जी शुरूआत में अल्लाह ताला उन्हनि जे अखरनि खे हीअं ताबीर कंदे फरमाई त अकान लिन्नास अजबन अन औहयना इला रजुलिम मिनहुम अन अनज़िरन्नास वबश्शिरिल लज़ीना आमनू अन्न लहुम क़दम सिद्क़िन इंद रब्बिहिम वक़ालल काफ़िरून। काफ़िर चवंदा वक़ालल काफ़िरून इन हाज़ा लसाहिरुम मुबीन। बिजादे फरमाए वक़ालल काफ़िरून इन हाज़ा लशैउन अजीब। हे अजीब किस्म जो माण्हू आहे, वॾे में वॾो जादूगर आहे। अहिड़ो त हिन जो जादू तेज़ हलंदो आहे जेको इन जो आवाज़ ॿुधंदो आहे पंहिंजे अबनि ॾाॾनि जे दीन खां फिरी इन जो ग़ुलाम बणिजी वेंदो आहे। हिनजी वेझो न वञो बसि। मुंहिंजा दोस्त इहे ई ॾियार आहे। साईं जन वारे हिरा में सतूं पाणी खारकूं खणी इबादत कंदा हुआ। ॾींहं जो रोज़ो साए मुदहर अल्लाह साईं खे इहा महबूब जी अदा ॾाढी वणी। छो त साईं जन हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे दीन ते हलंदा, मिलत इब्राहिमी ते नमाज़ूं, नवाफ़िल, तस्बीहूं, तिलावतूं, रोज़ा जेकी भी इबादत जा मामूलात हुया उहे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे दीन खे फॉलो कंदा। उन्हीअ जे दीन खे तक़लीद कंदा हुआ, उन्हीअ मुताबिक़ पंहिंजी ज़िंदगी जो हिसाब किताब हलाईंदा। जेसि ताईं के नबूअत जो ऐलान थिए तेसि ताईं मिलत इब्राहिमी थी। अल्लाह खे ॾाढी वणी ॻाल्हि आहे। मुंहिंजा महबूब कुतिब अलैकुम सियाम कमा कुतिब अलल लज़ीन मिन क़ब्लिकुम। अॻियनि जे मथां बि मां रोज़ा फ़र्ज़ कया हुआ, पर हाणे तुंहिंजी अदा मूंखे ॾाढी वणी आहे, तोखे रोज़े सां मुहबत आहे, मां तुंहिंजी उम्मत जे मथां बि रोज़ा फ़र्ज़ कया। कुतिब अलैकुम सियाम कमा कुतिब अलल लज़ीन मिन क़ब्लिकुम।
मूंखे इन्हनि जे बुख ऐं उञ ते रहण जी का बि ज़रूरत कान्हे रोज़ो इन जे करे फ़र्ज़ थो कयां त लअल्लकुम तत्तकून तव्हां त इहे 30 ॾींहं रोज़ा रखंदा त सॼो साल 11 महीना इन्हनि खे परहेज़गार रहण जी आदत पइजी वेंदी कूड़ बि न ॻाल्हाईंदा गिला बि न कंदा ठगी बि न कंदा मिलावट बि न कंदा निमाज़ बि पढ़ंदा ज़िक्र अज़कार कंदा क़ुरान मजीद जी तिलावत कंदा दुरूद पाक पढ़ंदा मस्जिद सां मुहबत रखंदा ये 30 ॾिहाड़ा ये कम कंदा त उन्हनि खे आदत पइजी वेंदी बस मक़सूद आहे इन्हनि खे परहेज़गार बणाइण बाक़ी इहो मक़सदु कोन्हे त मां तुंहिंजे ग़ुलामनि खे उञ ऐं बुख रखां पर जेके उञ ऐं बुख में रहण सां इन्हनि जे जिस्मानी नशो निमा जेका आहे जिस्मानी सिहत जो रोज़े में वॾो हिकिड़ो राज़ रखियलु आहे अदा मादे जी तकलीफ़ आहे हिते जलन थी थिए पई खाधे मथां खाधो अलाए कहिड़ा बार बी पियूं निकिता आहिनि हीअं माण्हू बीमार आहिनि मादे जी वॾी तकलीफ़ आहे मादे जो अल्सर आहे हिननि खे पाण फरमायूं त रोज़े में मादे जी वॾी दवा आहे मादो माण्हूअ जो सही दुरुस्त थो रहे मादो दुरुस्त आहे त पूरो जिस्म दुरुस्त आहे ईअं बि हकीम तबीब चवनि था पिया त बाबा माण्हूअ जे पेट में 4 खाना हिकिड़े खाने में मानी हिकिड़े खाने में पाणी हिकिड़ो खानो हवा जे लाइ छॾियो त हिकिड़ो खानो अल्लाह जी इबादत जे लाइ छॾियो जेकॾहिं तव्हां 4 खाना खाधे सां भरींदव त बीमार थी पवंदव इन जे करे इहो एहतियात रखंदव त तव्हां सिहतमंद रहंदव हिकिड़ो तबीब नबी साईं जन जी ख़िदमत में आयो साईं मूंखे 2 महीना 3 थिया आहिनि हिते मां पंहिंजो दुकानु खोलियो आहे पर तव्हांजे ग़ुलामनि मां को बि मूं ॾे लड़ी न आयो आहे पाण फरमायूं इहे थोरी ईंदा बि कोन साईं कहिड़ी ॻाल्हि जे करे पाण फरमायूं मां त सॼी काइनात जो हकीम हाज़िक़ आहियां मां ग़ुलामनि खे चयो अथमि त जेकॾहिं 1.5 मानीअ खाइण जी ज़रूरत आहे त 1 खा अध बचाए अध जे लाइ जॻह ख़ाली रख जॾहिं तुंहिंजो मादो ख़ाली रहंदो त तूं बीमार न थींदे इहे इन में इहा राज़ सिहत आहे अल्लाह साईं फरमायो त मूंखे इहा तुंहिंजी अदा ॾाढी वणी आहे इन जे करे मां तुंहिंजी उम्मत ते रोज़ा फ़र्ज़ थो कयां ऐं इहा बि ॻाल्हि पंहिंजे ग़ुलामनि खे ॿुधाए त अस्सौमु ली व अना अज्ज़ी बिही अस्सौमु ली व अना अज्ज़ा बिही ॿुधाए हिननि खे त रब रहमान थो फरमाए त रोज़ो मां अल्लाह जे लाइ आहे इन रोज़े जो बदिलो मां पाण ॾींदुमि वरी फरमायो अस्सौमु ली व अना अज्ज़ा बिही रोज़ो मां अल्लाह जे लाइ रोज़े जो बदिलो मां पाण अल्लाह आहियां 2 ॻाल्हियूं फरमायूं रोज़े जो बदिलो मां ॾींदुमि वरी फरमाए त रोज़ो मुंहिंजे लाइ रोज़े जो बदिलो मां अल्लाह पाण आहियां बसि ॻाल्हि खे पूरो करे छॾिए अस्सौमु ली व अना अज्ज़ी बिही अस्सौमु ली व अना अज्ज़ा बिही रोज़ो मुंहिंजे लाइ निमाज़ पढ़ंदो माण्हू ॾिसंदा ज़कात ॾींदो माण्हू ॾिसंदा हज कंदो माण्हू ॾिसंदा रोज़ो रखंदो माण्हू कंहिंखे ख़बर न पवंदी त हिनखे रोज़ो आहे या न आहे इहा ॻुझी इबादत आहे मुंहिंजे लाइ थो करे त मां ई हुनजो बदिलो आहियां ऐं मां ई बदिलो ॾींदोमांसि छा थो ॼाणसि इन राज़ खे मां अल्लाह थो ॼाण इहा ॻाल्हि साईं जन वाक़ई फरमायूं अस्साइमु लिस्साइमु फरहतान रोज़ेदार खे 2 ख़ुशियूं मिलंदियूं लिस्साइमु फरहतान व फरहतुन इंद इफ्तारी व इंद लिक़ाइ रब्बिही रोज़ेदार जे लाइ 2 ख़ुशियूं आहिनि हिकिड़ी इफ्तारीअ जे वक़्त में हिकिड़ी क़यामत जे ॾिहाड़े इफ्तारीअ जे वक़्त में इहा ख़ुशी दज़ क़िस्म क़िस्म जा तआम उन्हीअ जे साम्हूं पिया आहिनि हथु नथो लाहे वरी इहे बि लफ़्ज़ फरमाए त इफ्तारीअ जे वक़्त में जॾहिं जेका बि शरई जाइज़ दुआ मां अल्लाह खां घुरंदो हथड़ा उन्हीअ जा या मुंहं ते फिरंदा ई कोन उन्हीअ महिल दुआ क़बूल करे छॾींदोमांसि इहा बि उनजी मां सनद ॾेई छॾी दुआ घुरंदो उन्हीअ महिल क़बूल करे छॾींदोमांसि इफ्तारीअ जे वक़्त में जॾहिं रोज़े खोलण महिल हिकिड़ी कारक खणी पंहिंजे मुंहं में विझंदो त उन्हीअ महिल जेका रोज़ायत खे ख़ुशी मिलंदी सॼी दुनिया जी ख़ुशी हिकिड़े पासे इहा लॻी वरी फरमाए क़यामत जे ॾियारे जेका ख़ुशी ॾींदोमांसि
फरातुन इंद इफ्तारिही व इंद लिकाए रब्बिही। जन्नत जा सब मज़ा ॾींदो मांसि, जन्नत जूं सब सुख ऐं ख़ुशियूं ॾींदो मांसि, हर आराम जन्नत में ॾींदो मांसि। पर रोज़ायत ख़ुशि न रहंदो, उन महिल रोज़ायत ख़ुशि रहंदो जॾहिं मां अल्लाह रोज़ायत खे जन्नत में पंहिंजो दीदार नसीब कंदो मांसि। ये ब ख़ुशियूं ॾींदो मांसि। मुंहिंजा दोस्त, ये पहिरियों अशरो आहे, अवल हू रहमतुन। फरमायूं त पहिरियों ॾहाको रहमत आहे, वरी ॿियो ॾहाको ईंदो, टियों ईंदो। टे ॾहाके में मोतक़िफ़ एतिकाफ़ में वेंदा आहिनि। क़ुरान मजीद में फरमाए व अंतुम आकिफून फिल मसाजिद तिल्क हुदूदुल्लाह। एतिकाफ़ वारा जॾहिं मस्जिदनि में एतिकाफ़ था कनि, एतिकाफ़ रमज़ान वारो वॾो सवाब वारो आहे। किन त चयो आहे त इहो रमज़ान वारो एतिकाफ़ फ़र्ज़ जे वेझो आहे, वाजिब आहे, सुन्नत मुअक्किद आहे। साईं जन फरमायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 21, 23, 25, 27, 29 इन्हनि 5 रातनि मां का हिकिड़ी राति लैलतुल क़द्र आहे। आख़िरी 10 ॾींहंनि में तव्हां एतिकाफ़ में वेहो, उन्हनि मां का हिकिड़ी राति जॾहिं एतिकाफ़ वारे खे मिली वई इबादत करण जे दौरान, त अल्लाह ताला उन खे 1000 महीननि जे इबादत जो सवाब आहे, बेरिया इबादत जो सवाब अता फरमाईंदुसि, जंहिंमें रिया ई न हूंदो, ख़ालिस इबादत। हिकिड़े किताब में त पढ़ियुमि, हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद, हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास खां रवायत हुई त साईं जन फरमायो त एतिकाफ़ में वेहण वारे मौत के बगे अल्लाह ताला हर घड़ीअ में मक़बूल थियल हज ऐं उम्रे जो सवाब अता फरमाईंदो आहे। एॾी उन सां भलाई। 24 कलाक मस्जिद में आहे, 24 कलाक इबादत में आहे, छो त उन जी घड़ी घड़ी, उन जी पलक पलक, उन जो साह साह इबादत में आहे। मस्जिद में वेठो आहे न, अल्लाह जी इबादत में, अल्लाह जो महिमान आहे, अल्लाह जे दरवाज़े खे 24 कलाक इहो 10 ॾियारा पियो खड़काईंदो। आयो आहियां तुंहिंजे दरवाज़े ते, करम कर, औलाद जो बुखियारी आहियां, औलाद ॾे, माल जो बुखियारी आहियां, माल ॾे, इज़्ज़त जो बुखियो आहियां, इज़्ज़त अता फरमा, औलाद जो बुखियो आहियां, औलाद अता फरमा। ऐ मुंहिंजा रब रहमान, दुनिया में मां रब करीम तुंहिंजे हुज़ूर में आयो आहियां, मूंखे समूरनि खां बेनियाज़ बणाए ॾे। 24 कलाक उन खड़को आहे दरवाज़े ते, वठण आयो आहियां तोखां तुंहिंजो। क़ुरान मजीद में बार बार फरमान आहे वल्लाहुल गनिय्यु व अंतुमुल फुक़रा। मोहताज आयो मुंहिंजे दरवाज़े जा, मां गनी बेपरवाह आहियां, घुर त ॾियां, घुर त ॾियां, घुर त ॾियां। न घुरंदे त मां कावड़ बोमाए, बार बार घुरंदे, बार बार घुरंदे, बार बार ॾींदो माए। हिकिड़ो भेरो घुरंदे त 100 भेरा ॾींदो माए, न घुरंदे नाराज़ थींदो माए। 1000 मरतबा घुरंदे तुंहिंजे घुरण सां मुंहिंजे खज़ाने में कमी न ईंदी, हिकिड़े भेरे घुरण सां बि 100 मरतबा ॾेई छॾींदो माए। अहिड़ियूं त झोलियूं भरींदो माए जो सारी दुनिया जे माण्हुनि खां तोखे बेनियाज़ बनाए छॾींदुमि, इहे ॾेई छॾींदो माए। ये एतिकाफ़ वारो अल्लाह ताला जे दरवाज़े खे पियो खड़काईंदो आहे, क़बूलियत वठी करे रवानो थिए। एतिकाफ़ में वेहे, उन जी साईं जन फरमायो त एतिकाफ़ वारे जी निंड बि इबादत आहे। एतिकाफ़ वारे जो साह जेको अंदरि अचे वञे थो, ऑक्सीजन ऐं कार्बन डाइऑक्साइड जेका अंदरि अचे वञे थी, इहा बि हुन जी इबादत आहे। छो त एतिकाफ़ वारो 24 कलाक रोज़े में आहे, सुम्हियो पियो हूंदो, साईं जन फरमायो निंड में खराटा पियो हणंदो, निंड पियो हूंदो, एतिकाफ़ वारो बि मलाइका मथां बीठा हूंदुसि, नफ़िल थो पढ़े, तिलावत थो करे, ज़िक्र थो करे, दुरूद पाक थो पढ़े, हो पियो निंड आहे, हेॾे पई लिखत हलंदुसि, वो पयो निंड आहे, हेॾे पई हुन जी लिखत हलंदी, हेॾे पयो निंड आहे, हेॾे पई हुन जी लिखत हलंदी। पोइ उन में भले मर्द मस्जिद में वेठो हुजे या औरत घर में एतिकाफ़ में वेठी हुजे, उन जो आमाल नामो पयो 10 ॾियारा पयो हलंदो।
वरी ओॾा जॾहिं उहा राति उनखे मिलंदी लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ शहर, और उहा क़द्र वारी राति मिलंदी इहो उन्हीअ जे लाइ सम्झो त वरी रमज़ान शरीफ़ में पैकेज आहे। उहा घड़ीअ इबादत में मिली वियसि 1000 महीननि जी इबादत हिक पासे, उन हिकिड़ी घड़ीअ जी इबादत बेरिया उन्हीअ जे अमाल नामे में हिक पासे। लेखो त कर न, साईं जन फरमायो त रमज़ान शरीफ़ में हिकिड़ी नेकी बराबरि 1000। एतिकाब वारे जो अञा हिसाब किताब वरी वधी थो वञे। इन्हीअ जे करे तमामु दोस्तनि खे अर्ज़ु आहे अवां असां जॾहिं दुनिया जे कमनि जे लाइ वक़्तु कढी करे पंहिंजे ज़रूरत जे लाइ ॿाहिरि निकिरी था वञूं, दुनिया जी ज़रूरत हासिल करण जे लाइ केतिरियूं परेशानियूं हासिल था कयूं, हे त सिर्फ़ु आख़िरत जो फ़ाइदो न आहे, दुनिया जो बि हिन में फ़ाइदो आहे। हर शइ अल्लाह ताला बाने खे अता फरमाए। मुंहिंजा दोस्त, आख़िरी कहाणी आहे त जॾहिं असांजो मुल्क पाकिस्तान वजूद में आयो, उहा हुई 27 रमज़ान शरीफ़ जी राति ऐं 14 अगस्त हुई जॾहिं पाकिस्तान वजूद में आयो। उहा बि रमज़ान शरीफ़ में अल्लाह ताला असांखे इहा दौलत अता फरमाई आहे, हिकिड़ो मुमलिकत ख़ुदादाद जेका अल्लाह ताला पंहिंजे महबूब जी महिरबानी सां हीअ असांखे वतन ऐं मुल्क अता फरमाए। इहो हिकिड़ो डिघो चैप्टर आहे, वरी आख़िरी अशरे में पढ़ंदासीं। ॿी अहम ॻाल्हि इहा आहे त 9 ऐं 10 रमज़ान शरीफ़ जी विच ते मोहम्मद बिन क़ासिम असांजे सिंध खे फ़तह करण जे लाइ आयो। हजाज बिन यूसुफ सकफ़ीअ जो ज़मानो हो, गवर्नर हो, जेके अॼुकल्ह 4-5 मुल्क आहिनि, मिस्र, इराक, बहरीन, कुवैत, अमान, लिबिया, सूडान, ये 4-5 जेकी मुल्क आहिनि, इन्हनि मुल्कनि जो हिकिड़ो उन ॾियारनि में गवर्नर हो, ख़लीफ़े अब्दुल मलिक बिन मरवान जे ज़माने में। उन पंहिंजे भाइटे खे सिंध फ़तह करण जे लाइ मोकिलियो। असुल किसो कहाणी इहो ई त हिते राजा ॾार अरोड़ असांजे हितां रोड़ीअ खां बराबरि में 2-3 किलोमीटर हिस्टोरिकल प्लेस आहे, अरोड़ नाले, हुते राजा ॾार, राजा चच इहे सिंध ते हुकूमत कंदा हुआ। तारीख़ जा किताब लिखनि था, तोहफ़तुल किराम, फिलानो मटीरो, ढिमको वग़ैरह खोड़ सारा। मखदूम मोहम्मद हाशिम ठठवी बि पंहिंजे क़दीम सिंध जी तारीख़ में इहे जुमिला लिखी छॾिया आहिनि त हुन अरबनि जूं कुझु औरतूं जॾहिं विया पिए जंगियूं फ़तह करण जे लाइ सामूंडी इलाइक़े में, त 2-3 औरतूं कब्ज़े करे हुन पंहिंजे क़ैद में रखियूं। हुननि माण्हू मोकिलिया त इन्हनि खे छॾाए अचो। चाचो कासिम छोकिरियुनि खे छॾाइण जे लाइ आयो ऐं वजूद इहो बि पइजी वियो त असांजी ख़ासि तौर ते हिन बरे सगीर में सिंध में इस्लाम जे अचण जी शुरूआत थी। किन जो चवणु ईअं आहे, हक़ीक़त इहा हाल ईअं आहे, हुज़ूर सैयदुल मुरसलीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं नबूअत जो ऐलान फरमायो त दुनिया मां जॻह जॻह तां काफ़िला अचणु शुरू थी विया। महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मकरान केच मकरान ताईं बि पंहिंजा काफ़िला मोकिलिया, जो केच मकरान ताईं इस्लाम जो आवाज़ पहुची वियो हुजे। महबूबन करीमन पंहिंजा 5 असहाबी हिन सिंध खे इस्लाम जी दौलत सां मालामाल करण जे लाइ रवाना फरमाया। उहे 5 आया, उन्हनि मुख़्तलिफ़ जॻहुनि ते तबलीग कई। उन्हनि 5 जे तबलीग सां वॾा मुहक़िक़ मुदक़िक़ लिखनि था त 13 ॼणा उन्हनि जे तबलीग खां मुतासिर थी हुज़ूर जी ख़िदमत में हलिया विया। साईं करीम मदीने पाक जे अंदरि पंहिंजी जमायत में वेठा। उन ॾींहुं अफ्रीका खां बि कुझु काफ़िला आयल हुया, कुझु ॿियनि मुल्कनि जा बि काफ़िला आयल हुया। सिंध जो बि हिकिड़ो काफ़िलो उन जाइ ते आयो। अफ्रीका वारे काफ़िले सां साईं जन अफ्रीकी ज़बान में ॻाल्हायो। हिकिड़े सुवाल कयो त मन अबवान असरान, ॿुधायो त तव्हां में नबी कहिड़ो आहे? अफ्रीकी ज़बान में साईं करीमन पंहिंजा हथ मुबारक मथे खणी करे हुनखे फरमायो अशक दादर, हेॾे आ बाबा, मां अल्लाह जो नबी आहियां। हुन सां गुफ़्तगू पूरी थी वई। पोइ पाण करीमन जेको सिंध खां जमायत काफ़िलो आयो, साईं जन हुननि खे पहिरियों जुमिलो, पहिरियों लफ़्ज़ इरशाद फरमायो त अदा ओरे आ। ये पहिरियां लफ़्ज़ तारीख़ जे अंदरि मखदूम मोहम्मद हाशिम ठठवी बि पंहिंजे इन सीरत जे किताब जे अंदरि लिखियो आहे त साईं जन फरमायो उन काफ़िले खे अदा ओरे आ। उन्हनि सां गॾु विहारे, उन्हनि सां दीन जूं ॻाल्हियूं कयूं।
महबूबन करीमन जे इन तबलीग से मुतासिर थिया, कलमो पढ़ियूं, कुछ जवान मोटी आया ऐं 2-3 ॼणा उते रही पिया। इन दौरानिया में मखदूम साहब भी लिखे तो, बेन भी लिखियो आहे, मीर शेर कानियल ठठीवी साहब भी लिखन था वगैरह वगैरह। तोहफतुल किराम में कदीम सिंधिया खोड़ सारा किताब चचनामो वगैरह वगैरह। उन्हनि में ये अज भी जुमला लिखियल आहिनि त साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकिड़ी जंग तां मोटिया, हिकिड़े नशोब फराज में पंहिंजी जमायत जा ख़ैमा हणायूं ऐं सभु उते रहण जे लाइ तयारु थिया। मौलाए कायनात अर्ज़ कयो क़िबला फ़लानी जगह ते हिकिड़ो मेलो लॻो आहे, सकाफ़ती मेलो आहे, कल्चरल मेलो आहे, जिते बि असां वटि लॻंदा आहिनि मेला कल्चरल जा, सकाफ़त जा। साईं करीम ऐं हज़रत अली करम अल्लाह वजहुल करीम गॾिजी उन मेले में आया। ईअं नज़र जो फेरियो मुख़्तलिफ़ स्टाल लॻल हुआ, हर कबीले जा, हर क़ौम जा, हर मुल्क जा सकाफ़ती शयूं रखियूं। घुमंदे 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 हिकिड़े स्टाल ते पहुता जिते बुर्दे जमानी जंहिंखे अजरक थो चई वञे, नीरे रंग जो, उन स्टाल ते जी पहुता। साईं जन उन चादर खे जो ॾिठो त मालिकनि खे ॾाढी पसंदि आई। चादर पसंदि आई, हज़रत अली साईं जन उन खां 2 चादरूं वरितियूं, हिकु पंहिंजे लाइ, हिकु साईं जन जे लाइ। चादर ख़िदमत में पेश कयईं जंहिंखे बुर्दे जमानी चयो थो वञे, ऐं स्टाल वारे खे चयईं, दुकान वारे खे, अदा हिन जी क़ीमत घणी आहे? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मुरकंदे हज़रत अलीअ जे कुल्हे ते ठपकी हणी पाण फरमायूं, अली हे सिंधी माण्हू आहिनि, हे ठगी न कंदा आहिनि, हिन खां क़ीमत न पुछेसि, ॾेई छॾेसि। धोखो न कंदा आहिनि, हे सिंधी माण्हू धोखो न कंदा आहिनि, क़ीमत ॾेसि। बार्गेनिंग करण जो शरीयत में हुकुम आहे, हुन खां पुछा, हुन खां पुछा, हुन खां पुछा, तंहिंखां बाद में भिण जो वापार करणु घुरिजे। शरीयत चए थी बार्गेनिंग कयो। जेका हुनजी क़ीमत ई हुनखे ॾिनऊं, उहे चादरूं खणी आया। हुज़ूर सैयदुल मुरसलीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अक्सर करे उहा बुर्दे जमानी ॿधंदा, यानी गोॾ करे उन बुर्दे जमानी खे, जेका बिलू रंग जी हुई। अॻिते हली करे चवनि था त उहा बुर्दे जमानी पोइ वरी ॻाढ़े रंग में तॾहिं कन्वर्ट थी वई जॾहिं करबला जो वाक़ियो मौरको पेश आयो, उनजो रंग तब्दील कयो वियो इमाम आली मुक़ाम जे खून पाक जे करे, बिलू मां ॻाढ़ो रंग थी वियो। ये सिंध जा जेके 2-3 ॼणा साईं जन वटि रहियल हुया, हुज़ूर जी हवेली पाक ते हिकिड़े जवान मज़दूरी कई। तारीख़ लिखे थी त शाम थी हू मज़दूरी वठण जे लाइ आयो, साईं करीमन उनखे उहा चादर खणी करे उनखे ॾिनो। पाण फरमायूं, हादा अजरुक, अरबीअ में अजरुक खे चवंदा आहिनि, हीअ तुंहिंजी मज़दूरी आहे। अजरुन माना मज़दूरी, हादा अजरुक, हीअ तुंहिंजी मज़दूरी आहे। मज़दूरी वठी मोटी आयो, उन खे सांभे रखई। त महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तोहफ़ो आहे, उनखे सांभ कई। तारीख़ थी चवे जॾहिं घर मोटी आयो, सोचींदो रहियो, वीचार कंदो रहियो त माण्हुनि खे जो मां ॻाल्हि कयां त मालिकनि हीअं मूंखे तोहफ़ो ॾिनो आहे, त हिन जो नालो छा आहे? कंहिं माण्हू हुन खां पुछा कई, दादा हिन जो नालो छा आहे? सोचे सोचे चई त हाणे मां कहिड़ो नालो रखांसि? मालिकनि नालो रखियो अथसि अजरुक, हे अजरक आहे। साईं जन त अरबीअ में उनखे लफ़्ज़ फरमाया, हाज़ा अजरुक, हीअ तुंहिंजी मज़दूरी आहे। हुन उनखे सिंधीअ में नालो ॾेई छॾे त अजरक, हीअ अजरक आहे। मुंहिंजा दोस्त, मुंहिंजा पीउ, उन ॾींहं खां वठी सकाफ़तूं असांजे सिंध में हलनि थियूं। सिंधी ज़बान जी तव्हां रस्मुल ख़त ॾिसो, जेका अरब सां मिले थी पई। तारीख़ लिखे थी पई त इमाम आली मुक़ाम जे मारके करबला में 2 ज़ाल मुड़स हुया जिन जो ताल्लुक़ सिंध सां हुयो। उहे बि इमाम आली मुक़ाम जे इन काफ़िले में 72 जवाननि में उन जो मर्द बि उन जाइ ते कुसी वियो आहे। यानी इस्लाम सां सिंध जो हिकिड़ो पुराणो ताल्लुक़ आहे। शहनशाह लतीफ़ फरमायो त साईं सदाईं करीम थे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद करीम। सॼी कायनात जे मथां रब करीम तुंहिंजो अहसान ऐं करम हुजे। चवण जो मक़सदु माना इहो ई त सिंध बाबुल इस्लाम तॾहिं आहे जॾहिं हुज़ूर जा उहे असहाबी सिंध में इस्लाम जो पैगाम खणी आया। मोहम्मद बिन कासिम जो बि एहसान पंहिंजी जाइ ते आहे त हुन बि महिनत कई, मशक़त कई, विढ़ियो, माण्हू पंहिंजा कुसरायई ऐं उन जा माण्हू इन मामले जे लाइ विया। नेरुन कोट विया, किले कासिम मुल्तान ताईं विया, सिंध में क़ुर्बानियूं ॾिनऊं। हुन जूं महिनतूं बि पंहिंजी जॻह ते आहिनि, पर सिंध बाबुल इस्लाम तॾहिं खां वठी आहे जॾहिं हुज़ूर जा असहाबी सिंध में तबलीग जे लाइ आया।
नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंजो इन बरे सगीर ते खास तौर ते एहसान पूरे बरे सगीर ते खास तौर ते एहसान वा जो महबूबन पांजो पैगाम पांजे गुलामन सा बराह रास अवां असां ते पहुंचायो। मुंहिंजा दोस्त चवण जो अर्ज़ इहो आहे त उन मालिकनि जे एहसान खे अॼु बि असां मञूं ऐं उन एहसान खे लाहे त नथा सघूं मगर उन एहसान खे ॻाइण जे लाइ साईं जी ज़ात ते दुरूद पाक साईं जे हुक्म जी ताबेदारी साईं जे हुक्म जी तामील करण तो असांजे तबियतुल में हुजणु खपे। अल्लाह साईं अवां जे मथां मुंहिंजे मथां पंहिंजो फज़ल ऐं करम फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहबी बारिक वसल्लम। अल्लाह साईं पंहिंजे महबूब जे सदके महबूब जे बचन जे सदके इन सॼी जमात जे मथां करम फरमा। असांजा ॾुखड़ा दर्द तकलीफ़ूं मुश्किलातूं सभु दर्द दूर फरमा। दुनिया जो आख़िरत जूं भलायूं ऐं कामयाबूं नसीब फरमा। असांजे रिज़्क़ में रोज़ीअ में बरकत नसीब कर। असांजे इज़्ज़त ऐं आबरू जी हिफ़ाज़त फरमा। असांजे असांजे बचनि ॾे असांजे घरनि ॾे ख़ैर फरमा। मौला करीम सभु हथड़ा कयूं बीठा थी समूरे हथनि खे मुस्तजाब फरमा। इलाहुल आलमीन असांखे क़ल्बी सुकून अता फरमा। असांखे उहे बना जंहिंमें तुंहिंजी रज़ा शामिल हुजे। रमज़ान शरीफ़ जे एहतराम करण रमज़ान शरीफ़ में इबादत करण जी तौफ़ीक़ नसीब फरमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। आमीन। ला इलाहा इल्लल्लाह।